सिंध सरकार जे तइलीम खाते कॉलेज एजुकेशन डिपार्टमेंट ऐं डायरेक्टर कॉलेज जे सहकार सां तारीख़ में पहिरियों भेरो कॉलेज जे शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि लाइ टैलेंट हंट साइंसी मेलो लॻायो वियो। साइंसी मेले में हैदराबाद रीजन जे 9 ज़िलनि जे मुख़्तलिफ़ कॉलेजनि जे शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि पारां साइंस सां लाॻापियल प्रोजेक्ट्स रखिया विया। प्रोजेक्ट्स में मुल्क में वधंदड़ महांगाई, बरसात जी तबाहकारियुनि खां पोइ मुल्क जी सूरताल ऐं मुल्क में वधंदड़ बदअमनी ऐं DNA टेस्टिंग ऐं दुनिया में जानवरनि जो जीअण, ॿोर जी बहालीअ लाइ ऐं ॿोर जी बहाली कीअं थींदी, ज़िंदगी जे रहणी कहणी समेत मुख़्तलिफ़ साइंसी प्रोजेक्ट मेले में रखिया विया। ये हमारा प्रोजेक्ट है क्लाइमेट चेंज पर, जो मतलब हमारे यहाँ जो मुल्क में हालात हो रहे हैं, बल्कि पूरी दुनिया में जो क्लाइमेट चेंज की वजह से जो फ्लड आ रहा है, ड्रॉट आ रही है, जिसकी वजह से जो एनिमल्स हैं और सी एनिमल्स हैं उन पर भी जो है उनके मतलब वो भी मर रहे हैं। तो हम उसकी अवेयरनेस फैलाने के लिए हमने ये प्रोजेक्ट सिलेक्ट किया ताकि लोगों को पता चले कि ये एक प्रॉब्लम है जिसको मतलब हम सब फेस करने वाले हैं। अगर हमने अभी इसके लिए कुछ नहीं किया तो आगे चलकर ये बहुत ही बढ़ जाएगा। I think we have phase form and the purpose of this project is to demonstrate sound waves by the pressure waves, and the materials required a long metal tube, a speaker, a gas cylinder, a brakes, and now come to about what's the working of this project. We have a long metal tube firstly attached with a gas cylinder, another with a speaker. When we switch on the gas supply, the pipe is filled with the gas, and the gas start leaking through the perforation. I light the gas with the help of lighter, and also the velocity of the gas is directly proportional to the pressure. विंड एनर्जी जेका आहे उहा रोटेट थी करे विंड मिल जे टर्बाइंस खे, इन मां काइनेटिक एनर्जी जेका आहे उहा कन्वर्ट थी वञे रोटेशनल एनर्जी में, जेका पोइ ट्रांसफर थी थिए शेफ्ट ॾांहुं, ऐं शेफ्ट उनखे जनरेटर ॾांहुं ट्रांसफर थो करे, त पोइ असांजी इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस थी वेंदी। हमने DNA फिंगरप्रिंटिंग का मॉडल बनाया है जिसके अंदर हम क्रिमिनल या अननोन बॉडीज़ का पता लगाते हैं एक पैटर्न के थ्रू। वो यही टेक्निक है जिसे हम DNA फिंगरप्रिंटिंग कहते हैं। यो बेसिकली असांजो जेको जेनेटिक इन्फॉर्मेशन आहे उनखे पेरेंट्स खां हुननि जे ऑफिस स्प्रिंग में ट्रांसफर कंदो आहे, उन सां असांखे फिजिकल अपीयरेंस ख़बर पवंदी आहे। इहो हिकिड़ो यूनिवर्सल ब्लूप्रिंट आहे जेके बि लाइफ आहे, जेके बि क्रिएचर आहे अर्थ ते। साइंसी मेले में सिंध जी सकाफ़त जा पिण स्टॉल लॻाया विया। अहिड़ी एक्टिविटीज़ असांजे दौर में बि थींदियूं रहियूं ऐं हाणे बि थियनि पियूं, पर हाणे जेको आहे उहो वधीक सुठे नमूने सां जेको आहे उहो असां हिनखे करण जी कोशिशि करे रहिया आहियूं। ओपन हिकु प्लेटफॉर्म मुहैया कयो वियो आहे ऐं उहे पंहिंजे टैलेंट खे हिते एग्ज़िबिट कनि पिया। ज़रूरत न ॻाल्हि जी आहे त सिंध सरकार खे घुर्जे त अहिड़ा मेला हर स्कूल में थियणु घुर्जनि त जीअं दर्स पिराईंदड़ नई नस्ल जे ॿारनि में वधीक ॼाण मिली सघे ऐं नओं टैलेंट अॻियां वधी सघे। कैमरामैन नियाज़ मल्लाह सां गॾु इमाम अली भलाई, KTN न्यूज़, हैदराबाद।